والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا तस्लीमा सभी दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सभी बाबा कर जी मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बंदा ए परवरदिगार उम्मत अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दार चार यार ताबे औलाद अली मजहब हनफिया दार मिल्लत हजरत खलील खाक पाए गौसे आजम ज़ेर साया हर वली न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से सुकून कल्ब होता है तो खुदा को याद करने से सरकार कब्र में आएंगे तो मैं कदमों में गिरूं गर फरिश्ते मुझे उठाएंगे तो मैं उनसे यूं कहूं ए फरिश्तों अब पाए नाज से मैं क्यों उठूं मर के पहुंचा हूं यहाँ इस दिलरुबा के वास्ते वो तंगे तारे की लहद के सुन के मेरे दिल की तो हालत बुरी थी मगर दी तसल्ली मुझे इस खबर में कि वहाँ मुस्तफा का दीदार होगा। बेटा ईसा फरमाए तो तफानी रे फानी दुनिया दम न हिकड़ो फानी रे फानी दुनिया दम न हिकड़ो लटी दई लोड़ लतन सां जोड़ी दई जानी पोही को डर कानी आहे सिर सभे कहीं अज पाड़े जी अलडियो अज पाड़े जी अलडियो सुबुह वारो दुनिया डी हथ दो उथे लो लतीफ चे निहायत वाजिब एहतराम बिरादरान सलाम मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वालू जे कलाम पाक जी एक आयत सगोरी अमा प्यारी जमात जे आडो मुतलावत करण जो शरफ हासिल कयो आ इंशा अल्लाहुल अजीज उन जो तर्जुमो तफसीर ऐं बदले मोहब्बत जो गालियों अमा जे खिदमत में पेश करण जो इरादो आ दुआ कयो अल्लाह साईं जल्ल जलालू अमन वालू मा गुनाहगार खे हक ऐं सच जे बयान करण जी रब करीम तौफीक अता फरमाए जेके अल्लाह ज़बान ॾिनी आहे वो आमीन भली आवाज़ सां चवे उन
उन सां गॾु इहा दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां असांखे जो कुझु क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में ॿुधाए उन जे मथां अल्लाह साईं तव्हां असांखे अमल करण जी करीम तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारी जमात सगोरे, हीअ दुनिया अल्लाह पाक ख़ल्क़ी आहे, उन जो मालिक ख़ालिक आहे ऐं हिन में तो असांखे अल्लाह साईं मोकिलियो आहे। हिन दुनिया जे अंदरि तव्हां असां आया आहियूं कंहिं कम जे लाइ आया आहियूं। अल्लाह साईं तव्हां असांखे बेकार पैदा करे हेॾे कोन मोकिलियो आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालू जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे महदूद उम्र ॾेई करे थोरो टाइम ॾेई करे हिन दुनिया जे तख़्ते ते रवानो कयो आहे। उहो वक़्तु बानू पंहिंजे टाइम सां गुज़ारींदो, वरी उन महदूद वक़्तु जमल हुन जो पूरो थींदो, उनखे अल्लाह पाक जे हुज़ूर में वापसि पेश थियणो आहे। छाजे करे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे हिन दुनिया में मोकिलियो आहे त असां पंहिंजे मर्ज़ी सां खाईंदा वतऊं, पीअंदा वतऊं, उॾंदा वतऊं, जीअं वणे तीअं कयूं, असांखां का पुछा कान थींदी। न न न, ग़लति आहे, ग़लति आहे इहा सोच। बल्कि तव्हां असांखां घड़ी घड़ीअ जी पुछा थींदी, तव्हां असांखां लम्हे लम्हे जी पुछा थींदी, तव्हां असांखां जेको खाऊं था उन जो पुछा थींदी, तव्हां असां जेका चोरियूं था कपिड़ा इन जी पुछा थींदी, तव्हां असांखां रहणी करणी जे बाबति पुछा थींदी, तव्हां असांखां पाड़े जी पुछा थींदी, तव्हां असांखां औलाद जे बारे में पुछा कई वेंदी, तव्हां असांखां रिश्तनि जे बारे में पुछा कई वेंदी, तव्हां असांखां वालिदैन जे बारे में पुछा कई वेंदी, पंहिंजे औलाद जी तरबियत कीअं कयव, उन सां कहिड़ो सलूक हलियव, उनखे तव्हां खाधो, उन जी जेका ख़िदमत कई, उन जे मथां ख़र्च कयो, काॾों तव्हां मिल्कियत आंदी, अमां केॾो पंहिंजी कमाई आंदी, इहो सभु कुझु तव्हां असांखे हिसाब ॾियणो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिन दुनिया जे अंदरि हे दुनिया दुनिया सिजनुल मुमिन आहे। हीअ दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे ऐं काफ़िर जे लाइ जन्नत आहे। मुस्लमान हिन दुनिया में ईअं सम्झ त क़ैद काटण जे लाइ आयो आहे, पोइ दुनिया मुस्लमान जे लाइ क़ैद खानो आहे, वरी काफ़िर जे लाइ जन्नत आहे। पर मरण खां बाद में काफ़िर जे लाइ दोज़ख आहे, मुस्लमाननि जे लाइ जन्नत राहत आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुस्लमान वीचारो कलमो पुगो आहे, कलमो पढ़ी करे सुम्हंदो, रसूलुल्लाह ते कलमो पढ़ी करे आख़िरत ते सफ़र तयार कंदो। मदीने वारे साईं फरमायो आहे, मन कान आख़िर कलामहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दख़लल जन्नह। सरकार फरमाइनि था पिया, जंहिं मरण वारे टाइम ते कलमो पढ़ियो, मां मुहम्मद चवां थो इहो जन्नती अथव। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जन्नती अथव। रसूलुल्लाह इहो कोन फरमायो त नमाज़ी आहे, गाज़ी आहे, हेड़ो आहे, न। सरकार फरमायो बसि मरण वारे टाइम ते कलमो ज़ुबान ते जारी थी वियो, मां मुहम्मद शाहिद आहियां त इहो मुंहिंजो उम्मती जन्नत जो हक़दार आहे, जन्नत में दाख़िल थींदो। वो सच यार ॿुधाए त दुनिया जो क़ैद खानो त थोरो टाइम आहे, 50-60 साल वध में वध। मुंहिंजा दोस्तो हाणे त ख़बर ई कान थी पए नौजवान जी, न पोढ़े जी, न पके जी, हलंदो थो हले पियो। पर इहा दुआ घुरो त अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात मरण वारे वक़्त में रसूलुल्लाह जो कलमो नसीब फरमाए, वरी क़ब्र में रसूलुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, त इंशाअल्लाह ताला हिन दुनिया में तूं आयो आहे कंहिं कम जे लाइ आयो आहे। पंहिंजे इलाइक़े में मुजादा गुलाम हैदर ज़रदारी जे ॻोठ जाइदिन जे ॻोठ में तूं रहींदो, तूं पंहिंजे वस आर कोशिशि कंदो आहे, पंहिंजे बचनि ॿारनि जे लाइ पोख कंदो आहे, महिनत कंदो आहे, मज़दूरी कंदो आहे त इन्हनि जे लाइ कुझु न कुझु गॾु कया, खे खाराया पीआरिया। मुंहिंजा दोस्तो, दुनिया मिज़रातुल आख़िरा, दुनिया आख़िरत जी पोख आहे। हिते तव्हां असां कुझु करण आया आहियूं, पोख करण आया आहियूं, भली पोख करे हलंदासीं, मरी क़ब्र में क़यामत जे ॾिहाड़े फ़सल रसूलुल्लाह जे सदके होते खणंदासीं। तंहिंजे करे मुस्लमानों, अॼोको ही प्रोग्राम बि ईसाल सवाब आहे। ईसाल सवाब इहे ॿ लफ़्ज़ आहिनि। ईसाल सवाब माना सवाब जो ट्रांसफर करणु, सवाब खे ॿिए हंधि मुंतक़िल करणु, सवाब खे ॿिए हंधि पहुचाइणु। अॼोको ही प्रोग्राम, अॼोकी ख़ैरात ईसाल सवाब। जो नालो छा आहे?
नवाब फ़कीर पंहिंजे वालदा माजिदा जो ईसारे सवाब जे लाइ ही जलसो रखायो आहे जंहिंमें तव्हां असां गॾु आहियूं इंशा अल्लाह ताला। थका त कोन आहियो न बाबा? थकायो ॿुधो त मूं त 4-5 मौलवी तकीर करे विया। मूंखे तकीर ईंदी कान्हे पर 2-3 मिंट त ॾिया अथव जेतिरो वक़्तु वेही सघो टाइम घणो थी वियो आहे। तंहिंजे करे मां सभ खां अवल आयत करीमा जी माना कंदुसि। उन खां बाद में अल्लाह ताला जेको कुझु चवरायो मां तव्हांजे ख़िदमत अर्ज़ु रखां थो। हितां खां वठी हुन कुंड ताईं हुन कुंड खां हेसी ताईं का बि ज़बान ख़ामोश न रहे। रसूलुल्लाह जे मथां दुरूद सलाम मोहब्बत इश्क सां पढ़ायो। ईअं सम्झिजो त हीअ हवा थधड़ी थधड़ी तव्हां असांजो दुरूद खणी महबूब जे गुंबद ख़ज़रा में पहुचाए थी। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो आहे त जेको मोहब्बत सां दिलि जे हुज़ूर सां दुरूद मुंहिंजो उम्मती पढ़ंदो आहे उनजो आवाज़ बि ॿुधंदो आहियां त उन उम्मतीअ खे सुञाणंदो बि आहियां त ॾिसंदो बि आहियां। पोइ जेके महबूब जा उम्मती इहो अक़ीदो रखंदा उहो हथ मथे खणी सुभान अल्लाह जो आवाज़ बि चवनि ऐं दुरूद खे वॾे आवाज़ सां भेरो ॾियो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ो दफ़ो अञा मोहब्बत सां पढ़ो सभई सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम यक़ूलूना रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم। मौजा दोस्तों अज़ीज़ो अल्लाह जो कलामात रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वालो फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बादिहिम उहे शख्स जेके बाद में आया। अब आहे ख्याल हो जे जमा सगोरी जो अल्लाह सही फरमाए तो उहे शख्स वल्लज़ीना जाऊ मिन बादिहिम उहे शख्स जेके बाद में आया यक़ूलूना उहे अर्ज़ कनि था चवनि था रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना الذين सबक़ूना बिल ईमान। उहे छा था चवनि बाद में अचण वारा त ए असांजा रब तू असांखे माफ़ फरमाए ऐं उन्हनि असांजे भाइरनि खे बि माफ़ फरमाए जेके असां खां अॻ में ईमान आंदा आणे चुका आहिनि। हिकिड़ा उहे जेके बाद में आया माना हिकिड़ा अॻ में लॾे विया क़ब्रुनि में हलिया विया। हाणे जेके पोयां आया हिन दुनिया में यक़ूलूना उहे चवनि था अल्लाह पाक जे हुज़ूर में अर्ज़ कनि था रब्बना इग़फिर लना ओ असांजा रब असांखे माफ़ फरमाए वल इख़वानिना الذين सबक़ूना बिल ईमान ऐं असांजे उन्हनि भाइरनि खे बि बख़्श फरमा जेके असां खां अॻ में ईमान जन आंदो आहे असां खां अॻ में ईमान आणे चुका। हाणे दुनिया जे तख़्ते ते उहे कोन आहिनि उहे क़ब्रुनि में हलिया विया आहिनि। हाणे जहिड़ा था उन्हनि मौलनि जे लाइ दुआ घुरनि त या अल्लाह असांखे बि माफ़ फरमाए त असां खां अॻ में जेके ईमान आणे क़ब्रुनि जे जहान में हलिया विया आहिनि मौला उन्हनि खे बि माफ़ फरमाए। वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन ओ मुंहिंजा मौला असांखे उन्हनि जे बारे में असांजे दिल में कीनू पैदा न कजा।
लिल्लज़ीना आमनू कहजे लाइ जिनू पैदा न कजा जिन ईमान आंदो उन्हनि ईमान वारनि जे लाइ असांजे दिल में को हसद कीनो साड़ पैदा न फरमा जा रब्बना ओ असांजा रब इन्नक रऊफुर रहीम बेशक तू रऊफ बिया रहीम बिया निहायत मेहरबान रहम फरमाइण वारो इहो आहे मुख़्तसर लफ़्ज़ी तर्जुमो अल्लाह साईं फरमायो त हिकिड़ा उहे शख़्स जेके बाद में आया उहे बाद में अचण वारा दुआ घुरनि था पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे उन्हनि भाउरनि जे लाइ जेके अॻ में ईमान आणे चुका जागो था निंड में आयो जागो था अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त हिकिड़ा उहे शख़्स आहिनि जेके बाद में आया आहिनि माना हाणे हिकिड़ा उन्हनि खां अॻे हलिया विया वरी बाद में अचण वारा मिसाल जे तौर तव्हां असां हिते ज़िंदा वेठा आहियूं असांजा मिट माइट जेके आहिनि असां खां अॻे हली क़ब्रुनि में सुम्ही पिया हाणे जेके ज़िंदा वेठा आहिनि उहे जहिड़ा हुननि अॼनि भाइरनि जे लाइ बि दुआ था घुरनि पंहिंजे लाइ बि दुआ था घुरनि पिया ऐं इएं बि चवनि था त मुंहिंजा मौला ईमान वारनि जे लाइ असांजे दिल में हसद साड़ कीनू बुग़्ज़ पैदा बि न कजाए तवज्जो आहे तव्हांजो जेके जागनि था उहे सुभान अल्लाह चवनि जेतिरो जागो था ओतिरी सुभान अल्लाह कजो जागो था न ॿुधो अल्लाह सही फरमाए तो हिकिड़ा त बाद में आया हलो से बाद में आया बाद में अचण वारनि छा कयो पंहिंजे लाइ बि दुआ घुरियऊं वरी पंहिंजे अॻियनि भाउरनि जे लाइ बि दुआ घुरियऊं ठीकु आहे पोइ अॻिते वरी अल्लाह साईं खे था अर्ज़ु कनि त मौला असांखे इन्हनि ईमान वारनि जे लाइ असांजे दिल में हसद साड़ पैदा न कजा जागो ॾाढी जागो त ॿुधाया कावड़जी विया हुजा छो कहिड़ो हसद आहे कहिड़ो साड़ आहे मता कंहिंजे दिल में इहो ख़्यालु अचे ज़रूरी कोन्हे तो अमल छॾाईंदसि खणो वञी पूरे अचो कॾहिं बि न अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ईमान वारे मोमिन मुस्लमान जी इज़्ज़त फरमाई आहे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा मोमिननि जी अम्मा चओ सुभान अल्लाह कंहिंजी अम्मा है बाबा मोमिननि जी अम्मा है फरमाए थी जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान तो फरमाए अन्नबियो औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम बेशक नबी जी ज़ात बाबरकात मुस्लमान मोमिननि खे साह जे रत खां वधीक वेझो आहे ऐं मुस्लमान मोमिन जेके आहिनि उहे पंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात खे एतिरा त प्यारा आहिनि जो अल्लाह जो क़ुरान फरमाए थो अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम बेशक नबी जी ज़ात ईमान वारनि मुस्लमाननि खे मुंहिंजो मोहम्मद साह जे रग खां वधीक वेझो अमा जो साह अवां खां परे आहे पर आमिना जे लाल जी रहमत तव्हांखे अञा वधीक वेझी आहे व अज़वाजुहु उम्महातुहुम ऐं नबीअ जी घर वारियूं इन मोमिननि मुस्लमाननि जूं माइरूं आहिनि माना अल्लाह पाक मोमिन जूं ॿ निशानियूं ॿुधायूं घणियूं बाबा चओ सभई घणियूं कहिड़ियूं हिकु त जे मोमिन हूंदो त नबीअ खे पंहिंजे साह खां वधीक वेझो भाईंदो छा कंदो बाबा नबीअ खे पंहिंजे साह खां वधीक वेझो भाईंदो ॿी निशानी कहिड़ी आहे ॿी निशानी इहा आहे त मोमिन मुस्लमान हूंदो त नबीअ जे हरम खे नबीअ जे घर खे पंहिंजी अमर भाईंदो
ये ॿ निशानियूं जंहिंमें हूंदियूं उहो मोमिन हाणे तव्हां पाण ॿोलिजो त ये ॿ निशानियूं कंहिंमें मोमिन थियो ॿोलिजो ॿोलिजो त किथे थी मिलनि ये ॿ निशानियूं हिकिड़ा उहे अस्सलातु सलाम अलैका या रसूल अल्लाह चओ नबी ते आहे कोन ॿुधो ई कोन थो मदीने में वञी चइजो मालूम थियो त क़ुरान जे रोशनी में इहो निकिरी वियो नबीअ खे वेझो बाहि कोन थो ॿिया उहे बिड़ियल जेके अल्लाह जे हबीब जे घर वारनि खे गारियूं ॾियनि माना इहो बि निकिरी वियो सुन्नी मुस्लमान उहो आहे जेको नबीअ खे पंहिंजे साह खां वधीक वेझो बि भाईंदो आहे त मुस्तफ़ा जे घर वारनि खे अमर बि भाईंदो आहे सुभान अल्लाह चओ अब छा ख़्याल आहे असांजो अक़ीदो इहो आहे या हथ मथे करे जवाब ॾियो आहे वो असां त चवंदा हो रहे मदीने अचे क़बर में रहे मदीने अचे क़बर में इहो बि केॾो कमाल आहे रहे मदीने अचे क़बर में रहे मदीने अचे क़बर में इहो बि केॾो कमाल आहे किथे बि मोमिन मरे भली पर बुझी सजण खां न ॻाल्हि आहे रहे मदीने अचे क़बर में रहे मदीने हाणे तव्हां बि चओ रहे मदीने क़बर में रहे मदीने अचे केॾो कमाल आहे रहे मदीने अचे क़बर में इहो बि केॾो कमाल आहे किथे बि मोमिन मरे भली पर बुझी सजण खां न ॻाल्हि आहे रहे मदीने अचे क़बर में इहो बि केॾो कमाल आहे हेॾा ॿुधा थी किरोड़ कुर्बान तॾहिं बि चवे थो ईअं थींदो छा ॿुधा हेॾा ॿुधा थी किरोड़ कुर्बान तॾहिं बि चवे थो ईअं थींदो एॾा कशाला करे मोहम्मद अलाए ईंदो अलाए न ईंदो एॾा कशाला करे मोहम्मद अलाए ईंदो अलाए न ईंदो पर सुन्नी चवनि था ज़रूर ईंदो सुन्नी चवनि था ज़रूर ईंदो सुन्नी चवनि था ज़रूर ईंदो सुन्नी मञनि था अब हेॾे त पहिरां मां ॾिसण टकरा था चवनि सुन्नी चवनि था हथ मथे करिजो सुन्नी चवनि था ज़रूर ईंदो सुन्नी मञनि था ज़रूर ईंदो नथो मञे सो दजाल आहे किथे बि मोमिन मरे भली पर बुझी सजण खां न ॻाल्हि आहे रहे मदीने अचे क़बर में रहे मदीने अचे क़बर में इहो बि केॾो कमाल आया सभई ज़बान खोलियो चओ रहे मदीने अची सघे थो सरकार या न अची सघे थो कीअं पहुचंदो आहे त मदीने आ त पोइ मके कोन्हे मके आ त पोइ मदीने कोन्हे मेरा
मिराज ते या त पोइ मके कोने ज़मीन ते या त पोइ आसमान ते कोने को ओ मुल्ला या का तुझी नई ॻाल्हि कान्हे का पर कई किताबनि जे मैदान में अच के तफ़सीर पढ़ के अल्लाह वारनि जो रंगो पाण ते लॻाए तूं त ठलो निभावो थी पियो आहे जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो भेटाए फरमाए थो अंदर अंधकार वञी सजन लधो सोझरो प्यादा वञी पार पया पर संदरिया की न सवार अरे हीन सुणन साथ विञाइयो वञी कोझल पाता हार कोटा ढण कान डुकारो वञी कयो हीनन हथ हबे वगे